अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओडो अॼोके प्रोग्राम में अवां खे भली कार चवां थो। सामईन, राणीपुर भरिसां ॻोठ वॾा भेलार में क़ौमी कारकुन सिकंदर भेलार जी वरसी प्रोग्राम जे मौक़े ते क़ौमी तहरीक सां वाबस्ता सीनियर अॻुवाण सैयद बशीर शाह तक़रीब खे ख़िताब कयो। बशीर शाह जी क़ौम परस्त सियासत जो घणो अरसो टंडे मोहम्मद ख़ान में गुज़रियो। हू जसाफ टंडो मोहम्मद ख़ान खां वठी GS इन मुहाज़ आरीसर सां वाॻियल हो। बाद में जसकम सां, इन खां पोइ जसमम जो मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन रहियो। जवानीअ खां वठी केतिरा ई साल सिंध जे मुख़्तलिफ़ जेलनि में रियासती अताब जो शिकार रहियो। पोइ मिसिंग पर्सन बणिजी रियासती एजेंसियुनि जी शदीद तशद्दुद सबबि माज़ूर थियो। संदसि हेठियों धड़ केतिरा ई साल कमु न कंदो हो, जंहिंखां पोइ वॾो अरसो इलाज हेठि रहियो। वेझे माज़ी खां हलण फिरण लाइक़ु थियो आहे। सिंध ऐं सैयद जो आशिक़ आहे। हिन वक़्तु राणीपुर ज़िले ख़ैरपुर में रहाइश पज़ीर आहे। हिन प्रोग्राम में संदसि यादगार कयल तक़रीर अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। वॾो ताले तो जो लॻी पेर पुणूअ जे सखी इन सतून खे रोयो रोयो रो वेठी हित म हो हली त होत नहीं। ऐं हिते बेलार ॻोठ जे दोस्तनि खे सभु खां पहिरीं त मां वाधायूं ॾियां थो त उन्हनि अहिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ऐं पंहिंजे उन साथीअ खे यादि कयो आहे। ऐं उन सां गॾु इन प्रोग्राम जे बहाने सां हिकिड़ी एॾी ज़बरदस्त गैदरिंग मुनक़िद कई वई आहे ऐं जिते वेही असां सिंध जे बाबति, पंहिंजे मसइलनि जे बाबति, पंहिंजी ज़रूरत जे बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कयूं था, ॻाल्हायूं था ऐं अॻिते जे लाइ ताज़ा तवाना थी वठूं था। जीअं फ़क़ीर साईं चयो त हिन क़िस्म जूं महफ़िलूं थियणु खपनि। हिन दौर में अॼुकल्ह सिंध खे वधीक ज़रूरत आहे त इन क़िस्म जूं महफ़िलूं सॼी सिंध जे हर ॻोठ में कंहिं न कंहिं बहाने सां लतीफ़ कचहरी जे नाले सां, जेकॾहिं कंहिं इलाइक़े में को असांजो क़ौमी कारकुन वफ़ात कयल आहे उन वर्सीअ जे नाले सां, पर इहे मुसलसल प्रोग्राम थियणु खपनि ऐं मुसलसल असांखे पंहिंजे क़ौमी कारकुननि खे सभिनी खे यादि करणु खपे। उन्हनि जे अमल, उन्हनि जी जदोजहद खां क़ौम खे वाक़ुफ़ु करणु खपे ऐं उन्हनि जे उन अमल ऐं किरदार मां असांखे उत्साह वठे। दोस्त सिकंदर भेलार तव्हां असां सभिनी जो तमामु प्यारो दोस्त हुयो ऐं हिन इलाइक़े में ख़ुशूसन ॻोठ भेलार त हूअं बि क़ौमी तहरीक जो तमामु वॾो मर्कज़ रहियो आहे। बशीर ख़ान उहे पाण हिकिड़े दफ़े चयो दादा मुंहिंजो ॿियो नंबर घर ई आहे भेलारनि जो ॻोठ। ज़माननि खां वठी असांजो मर्कज़ी क़ौमी क़यादतूं सभु उस्ताद राजा भेलार वटि हिते उन वक़्त खां वठी भेलारनि जे ॻोठ में हिकिड़ो वॾो क़ौमी मेलो मतल रहियो आहे ऐं दोस्तनि उन रिवायत खे क़ाइमु रखियो आहे। अॼु ताईं भेलार में वेठल ई समूरा दोस्त जेके GS क़ौमी महाज सां लाॻापियल रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ फ़िक्री सोचुनि सां तालुक़ु रखनि था, उहे सभु दोस्त हर जदोजहद में सिंध जे हर सॾ ते जिते किथे गॾु थींदा आहिनि, पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। ऐं सिकंदर उन्हनि सभिनी दोस्तनि जो महिंदार हुयो। इन्हनि सभिनी दोस्तनि सां हमेशह जिते किथे नज़र ईंदो ऐं अॼु बि यकीननि हू पंहिंजे ख़्वाबनि में, आदर्शनि में, पंहिंजी जदुरत उन किरदार में इन्हनि दोस्तनि सां गॾु आहे। असां उन मां उत्साह वठूं था। दोस्तो, सरज़मीन सिंध 650 सालनि खां वठी असां क़ौमी ग़ुलामी जो शिकार आहियूं। जाम निंदे जी वफ़ात खां पोइ अॼु ताईं सिंध इख़्तियार आला जी मालिक न थी सघी आहे। मां सम्झंदो आहियां त कलोड़नि जो जेको दौरु, जंहिंखे सिंध जी आज़ादी जो दौरु चयो थो वञे, सिंध जो खोड़ तारीख़दान उन ते खोड़ सारा मसइला आहिनि। मूंखे उन ते शदीद इख़्तिलाफ़ रहंदो आहे। मूं पंहिंजी ॼाण सम्झ मुताबिक़ जेतिरो बि तारीख़ पढ़ियो या सम्झो आहे त कलोड़नि जो इक़्तिदार अहिड़ो ई असांजो इक़्तिदार हो जहिड़ो पीपुल्स पार्टी जो इक़्तिदार असांजो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो दौरु, बेनज़ीर भुट्टो जो दौरु अहिड़ो ई दौरु हो, नूर मोहम्मद कलोड़े ऐं यार मोहम्मद कलोड़े जो दौरु। बाक़ी सिर्फ़ु ग़ुलाम शाह जो दौरु जंहिं मुग़लनि खे पहिरियों दफ़ो ॾंड ॾियण खां इनकार कयो ऐं सिंध जी कुझु इख़्तियार आला जी मालिकी उन पंहिंजी रिट क़ाइमु करण जी कोशिशि कई, पर उन खां पोइ बि वरी मुग़लनि खे ॾंड न पियो ॾिए त वरी अफ़गाननि खे ॾंड ॾिए पियो त हेॾां हीअ जेकॾहिं विढ़नि त भला हीअ बचाव कनि असांजो। इहा सूरत हाल रही। नूर मोहम्मद कलोड़ो जॾहिं नादर शाह सिंध ते हमिलो करे आयो त
त नूरमत कलोड़ो पंहिंजो ऐं पंहिंजे ख़ानदान जो सिर बचाइण लाइ राजस्थान जे सोढनि में भॼी विया ऐं उतां ट्रैक्टर विच में विझी ऐं उनखे नादर शाह खे 20 लख रुपया उन ज़माने में जेके अॼु जे दौर में 2000 अरब थींदा, उहे 20 लख रुपया उन दौर में उनखे सिर्फ़ु पंहिंजी जान बख़्शीअ लाइ ॾिना विया ऐं उहे उनजे पीउ जा पैसा कोन हुआ, उहे सिंध जे ख़ज़ाने जा पैसा, सिंध जा पैसा, ऐं उहे पैसा बि सिर्फ़ु उन पंहिंजी ऐं पंहिंजे ख़ानदान जी जान बचाइण लाइ ॾिना। इहो बि न ॻाल्हायो त बाक़ी सिंध खे तूं हथु न लाहींदे ऐं चुप करे ही पैसा वठी हलियो वेंदे। हुननि बाक़ी सिंध लाइ हुननि खे इजाज़त ॾेई छॾी त वञी लुट फुर कयो, असां वटि हीउ अथऊं, बाक़ी ॿियो जेको खपे वही सिंध पई अथऊं। ऐं पोइ नादर शाह सॼी सिंध खे लुटियो फुरियो ऐं सिंध मां हज़ारे टननि जे हिसाब सां सोन खणी वियो, ॿी दौलत जेका बि सिंध में मौजूदु हुई मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। तो हुननि जो दौरु सिंध जी आज़ादीअ जो दौरु कोन हुयो। जाम निंदे खां वठी अॼु ताईं 650 सालनि खां वठी सिंध मुसलसल ग़ुलामी जो शिकार आहे। सिंध पंहिंजे इख़्तियार आला जी मालिक न थी सघी आहे। उहा जदोजहद उन वक़्त खां वठी जारी आहे। आरिफ साहिबु चवंदो त सिंध जी तारीख़ में को बि हिकिड़ो भेड़ो ॾींहुं न गुज़रियो हूंदो, न सिंध जो धरतीअ ते को हिकिड़ो भेड़ो चपो बचियलु हूंदो जिते का रज़मगाह न मती हुजे, जिते को मक़तल न मतो हुजे, जिते का करबला न थी हुजे, जिते कंहिं सिंधी जोधे कंहिं धारे ज़ालिम जो सिर न वढियो हुजे या कंहिं सिंधी शहादत जो जाम न पीतो हुजे। ईअं तारीख़ जे हर दौर में असां जदोजहद कई आहे, कॾहिं गॾिजी, कॾहिं इतिहादनि जी सूरत में, कॾहिं छिड़विछड़, कॾहिं इनफ़रादी तौर ते, पर उहा जंग असां कंदा रहिया आहियूं। हिन वॾी शिकस्त इहा आहे जेकॾहिं का क़ौम जंग ते हथु खणी वञे। जंग में शिकस्त अचणु शिकस्त न हूंदी आहे। कंहिं जंग में आरजी तौर ते शिकस्त अची वञे, पर उन शिकस्त खे पंहिंजे मथां पंहिंजे ज़हन ते हावी न थियणु ॾिजे ऐं उनखे ज़हनी तौर ते क़बूल न कजे ऐं उनजे ख़िलाफ़ु जेको बि वित्तो ऐं वसु आहे पंहिंजे हथ में उन तहत जदोजहद कजे, न तॾहिं बि उन खां इनकार कजे, उन ते लानत विझिजे, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइजे, कुझु न कुझु कजे त उहा जंग हारायल न आहे, उहा जंग जारी आहे। जीअं साईं एम.एच. पंवर साहिब जी तारीख़ी कमु जेको आहे हुन जो चवणु आहे त हीउ जेको असांखे चयो थो वञे त अरबनि सिंध फतेह कई, अरबनि सिंध फतेह कोन कई, राजा डार शहीद थी वियो। उन वक़्तु सिंध जे फ़ौजनि जंग में उहा हार खाधी जो हू कब्ज़ो करे विया असांजे अरोड़ जे गादीअ जे हंध ते। पर उनजे राजा डार जे पुट जेसन जी अॻुवाणी में सिंध जा हज़ारे जोधा ॿेलनि में पहाड़नि में हलिया विया, जेके 20 सालनि ताईं वढंदा रहिया ऐं सिंध में सिर्फ़ु 10 महीननि जे अंदरि मोहम्मद कासिम जे हमले खां 10 महीननि जे अंदरि अरबनि जो पहिरियों गवर्नर सिंध क़तलु कयो ऐं उन खां पोइ 10 गवर्नर लाॻीतो 10 महीननि 11 महीननि खां वधीक को गवर्नर सिंध में वेही हुकूमत सिंधियुनि जे मथां न करे सघियो। तोड़े के सिंध जा मक़ामी ॿुध ऐं ॿिया तमामु घणा जागीरदार अरबनि जा साथारी हुया। ॿिया अहिड़ा पोढावा तबिका जेके तारीख़ में हर दौर में नए साम्राज्य जूं आंटियूं भरे पाण अॻिते वधंदा आहिनि, अपॉर्चुनिटी या मौक़े परस्ती मां पाण खे फ़ाइदो हासिलु करणु चाहींदा आहिनि। अहिड़ा सवे जागीरदार हुया सिंध में अरबनि सां गॾु, पर उनजे बावजूद बि जेके सिंधी विढ़नि पिया उहे विढ़ंदा रहिया। अरबनि खे उन्हनि हिकिड़ो ॾींहुं बि सुख जो साहु करणु कोन ॾिनो। टोटल सिधी तरह हिते अरबनि पंहिंजा गवर्नर जेके मुक़ररु कया सिर्फ़ु 7 सालनि ताईं। उन खां पोइ हुननि उतां बगदाद में वेही सिंध जो हुकूमत करण जी कोशिशि कई ऐं मक़ामी तौर ते उन्हनि बार बार जेसिना सां ठाह कया ऐं हिकिड़े दफ़े जेसिना सिंध खे बचाइण जे लाइ मुस्लमान बि थियो त जीअं वरी इक़्तिदार खे हासिलु कयां सिंध मां हिननि खे कढियां, वरी जॾहिं नाकाम थियो हुन में त वरी चवंदो मां मुस्लमान छा जो आहियां, मां सिंधी आहियां। तो ही तारीख़ी जंग सदियुनि खां वठी सिंधियुनि कॾहिं बि ग़ुलामी क़बूल कोन कई आहे, सिंधियुनि कॾहिं बि शिकस्त क़बूल कोन कई आहे। असां विढ़ंदा रहिया आहियूं ऐं 20वीं सदीअ में जॾहिं सॼी दुनिया में रोशन ख़्यालीअ जूं, जमहूरियत जूं, जदीद क़ौम परस्तीअ जा हेॾा नज़रियात, तहरीकूं, जदोजहदूं ऐं 20वीं सदी हिकिड़ी आज़ादियुनि जी रोशन सदी हुई। उन 20वीं सदीअ में सिंधियुनि जी पहिरीं वॾी सियासी हासिलात हुई बम्बई जी सिंध खां अलहदगी जी तहरीक। ऐं बम्बई जी सिंध जी अलहदगी खां तहरीक इहो कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे मुस्लिम लीग जे तरफ़ां त हिंदुनि सिंध जी बम्बई खां अलहदगी जी मुखालफ़त पई कई, इहो सरासर कूड़ आहे। सेठ हरचंद राय विशनदास जंहिंखे कराची जो बानी सॾियो थो वञे, उहो ऐं रईस बैरिस्टर रईस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी, इहे पहिरियां 2 माण्हू हुआ जिन वञी कांग्रेस खे दिल्लीअ में मजबूर कयो ऐं बम्बई में त तव्हां सिंध खे अमली तौर ते घटि तंज़ीमी तौर ते त तव्हां सिंध खे अलॻि टेरिटोरी मञो न, त सिंध अलॻि तंज़ीमी सूबो आहे या टेरिटोरी आहे, अलॻि ख़ितो आहे। बम्बई जी हिकिड़ी कमिश्नरी तव्हां कीअं न हुनखे मञो जॾहिं तारीख़ी तौर ते एॾो वॾो वतन आहे। ऐं उन खां पोइ कांग्रेस हुनखे पंहिंजे नुक़्ते में शामिलु कयो। कांग्रेस हिते जेका पंहिंजी तंज़ीम साज़ी कई, हुन तंज़ीम में हुनजो सूबाई सदर करे रखियो हुननि हिते,
सिंध गवर्नर अलॻि टेरिटोरी हिकिड़ो ख़ितो अलॻि स्टेट तस्लीम कयो। उन खां पोइ सिंध में तहरीक शुरू थी सिंध बम्बई खां अलॻिए जी। उनजी अॻुवाणी करण वारा माण्हू इहे ॿ हुया। बाद में साईं जी एम साहिब, सर शाहनवाज़ भुट्टो, शेख अब्दुल मजीद सिंधी, तमामु घणा ॿिया माण्हू हुया। इहा सिंधियुनि जी 20वीं सदीअ में असांजी पहिरीं वॾी सियासी जदोजहद जे ज़रिए वॾी सियासी हासिलात हुई। त असां उहा सिंध जंहिंखे अंग्रेज़नि हिकिड़ी नंढड़ी कमशनरी बणाए छॾियो, जेको वतन हुयो, उनखे असां वरी हिकिड़ी अलॻि खिते टेरिटोरी जी हैसियत में असां पंहिंजी सिंध असेंबली क़ाइमु कराई। 36 में सिंध असेंबली जो ऐलान थियो। 37 में पहिरियों इलेक्शनूं थियूं। पहिरियुनि इलेक्शनुनि में शहीद अलाबख्श सुमरो खटे आयो ऐं उनखे हुकूमत ॾियण जे बजाए गवर्नर 3 सीटूं खटे आयो। ग़ुलाम हसन हिदायतुल्लाह खे हुकूमत ठाहिण जे लाइ चयो। उन वक़्त खां वठी उहे सभु धंधा जेके हाणे थियनि था पिया हिते, इक़्तिदार जो जेको गेम हिते जेका रांदि थिए थी पई, पंहिंजा मोहरा कीअं अॻिते आणजनि, इहो साॻियो ई कमु आहे जेको अंग्रेज़नि कयो पियो। उहा ई पॉलिसी आहे जेका अंग्रेज़ साम्राज्य जी पॉलिसी हुई। ही उन्हनि जी रूहानी औलाद आहिनि, उन्हनि जा ई पुट आहिनि। उहो ई सिलसिलो आहे। पर सिंधियुनि जी पहिरीं असांजी वॾे में वॾी सियासी कामयाबी हुई सिंध बम्बई खां अलॻि थी। उन खां पोइ पाकिस्तान ठही वियो। जेको कुझु थियो, इहे त तमामु सभिनी दोस्तनि पढ़ियो आहे, तमामु घणो पढ़ियो आहे। सभिनी पढ़िया गढ़िया दोस्त वेठा आहिनि, सम्झनि था त जेको कुझु थियो आहे। पर उन खां पोइ वरी सिंधियुनि जी बि वॾे में वॾी क़ौमी बुनियादनि ते जदोजहद वनवट जे ख़िलाफ़ु तहरीक हुई ऐं असां उहा तहरीक बि कामयाबु कई। वनवट टोड़ायो वियो, सिंध जो नालो बहाल थियो। सिंध वरी जिते किथे लिखियो वियो, जिते सिंध लिखण ते सदा रखी वई। असां सिंधियुनि 20वीं सदीअ में असांजी क़यादत इहे ॿई वॾियूं जदोजहदूं जेके हलायूं, ॿई जदोजहदूं कामयाबु करे ऐं हासिलात हासिलु कयूं। उन खां पोइ साईं जी एमसद पंहिंजे नतीजनि जे नतीजे में सिंध जी आज़ादीअ जो ही प्रोग्राम जदीद क़ौम परस्ती जी बुनियाद ते जेको शुरू कयो आहे, उहा जदोजहद जारी आहे। क़ौम जी जदोजहद सदियुनि जी जदोजहद हूंदी आहे। आयरलैंड वारा बि सेम असां वारो किसो आहे। 650 साल हुननि खे थिया आहिनि। उते बि हिकिड़ी जेका असां सां हाणे साज़िश कई थी पई वञे, उहा ई साज़िश थी आयरलैंड जो ॾखिण आयरलैंड जेको आहे, उते अंग्रेज़नि इन ई तरीक़े सां सोसाइटियूं, नवां शहर ठाहे, नयूं फौजी छावनियूं ठाहे, कारखाना हणी ऐं उते पंहिंजी अंग्रेज़ क़ौम खे आबाद करणु शुरू कयो। ऐं जेके बर्तानिया जूं ॿियूं कॉलोनियूं उतां माण्हुनि खे वठी उन्हनि खे उते आबाद करणु शुरू कयो। ऐं उन्हनि उहो एॾी प्लानिंग सां कयो। आयरलैंड वारा ज़रूरत कंदा रहिया, आज़ादी लाइ विढ़ंदा रहिया, पर हुननि जे हिकिड़े हिसे में हुननि नेठि उन्हनि खे अखरत में आणे छॾियो। ऐं उहो जॾहिं अलॻि टेरिटोरी सूरत में ख़ुदमुख्तियारी उनखे ॾिनी वई, त हाणे उते जेको वज़ीर आज़म बि थींदो आहे, त उहो कोन को अंग्रेज़ी थी वेंदो आहे। मक़ामी आरिश उते अॼु अक़लियत में बिल्कुलु सेम इन ई हालत सां जीअं असां हाणे ई कनि था पिया। आदमशुमारी में लिखियो वेंदो आहे ॿोलियो खानो। प्रोपेगेंडा कई वई गुज़िरियल आदमशुमारी दौरान असांजा माण्हू उन खां मुतासिर थिया प्रोपेगेंडा खां। ऐं माण्हुनि ॿोलीअ वारे खाने में जंहिंजे घर में सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि सराइकी लिखियो। किन जे घरनि में अॼु ताईं उहे पुराणा सेटलर पंजाबी तव्हां सघनि हिते वेठा आहिनि, उहे बि घरनि में ताईं पंजाबी ॻाल्हाइनि था, उन्हनि पंजाबी लिखियो। जेके बलोचकी ॻाल्हाइनि था उन्हनि बलोचकी लिखियो। त इहा सिंधी जेका आहे उहा सराइकी तौर ते वञी तमामु घटि रेशे में बीहे। उर्दू स्पीकिंग वारनि उर्दू लिखियो। ही समूरो सुभाणे हिते जेकॾहिं ॿोलीअ खाने जे मुताबिक़ ई सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारा थी वञनि ऐं ॿियनि ॿोली ॻाल्हाइण वारा अक्सरियत में थी वञनि, त माना असांजे क्लेम खे वरी हिते धके। ईअं ई आदमशुमारी में सिंधी ॻाल्हाईंदड़ सुभाणे सिंध जी आबादी घटि ॾेखारे असांजे क़ौमी क्लेम, असांजे क़ौमी वतनी तशख़ुस वारो क्लेम, उहो सुभाणे असांजो क़ाबिल क़बूल ई न हूंदो। वॾी रत छाण मां गुज़रणो पवंदो असांखे, दरिया रत जा वहाइणा पवंदा। पोइ बि हीअ जेका इंटरनेशनल हींअर आलमी क़ुवतुनि जी पंहिंजूं हिकिड़ियूं स्ट्रेटजी पॉलिसी पंहिंजी डिफ्ट हिकिड़ा पंहिंजा मफ़ादनि जी पंहिंजी जंग आहे। उन में असांजी इहा ॻाल्हि केतिरी क़ाबिल क़बूल किथे पवंदी, कीअं पवंदी, हिनजी का पक न आहे। तंहिं करे साईं जी एमसद हमेशह हिन ॻाल्हि ते यकीन रखंदो हो त पंहिंजी धरतीअ ते, पंहिंजे वतन में, पंहिंजी होमलैंड ते पंहिंजे माण्हुनि जी ताक़त ते एतमाद कयो ऐं इते पंहिंजी धरतीअ ते पंहिंजी ताक़त खे वधायो। जॾहिं इते तव्हां बि घुरंदव, हिते हुनखे ॼमी बीहंदव, तॾहिं दुनिया पोइ तव्हांजी हुन ॻाल्हि जी हिमायत कंदी। पर हे जेके असांजा माण्हू जो चवंदा आहिनि भई दुनिया असांजी मदद कंदी, अमरीका असांखे टेको ॾींदो, इंडिया असांखे टेको ॾींदो, केर बि असांखे टेको ॾींदो, जेको असांखे टेको ॾींदो उहो असांखे पंहिंजो पिठू बणाईंदो। ऐं असां सिंधी तारीख़ में कॾहिं बि कंहिंजा पिठू कोन थिया आहियूं। हमेशह पंहिंजे किते बि रहिया अथऊं, पंहिंजी शहनशाह पंहिंजी बादशाही कई अथऊं, जहिड़े बि हाल में रहिया आहियूं। आलमी गेम में कॾहिं बि सिंधी असां प्राक्सी जंग जो हिसो कोन थिया आहियूं, न थींदासीं। साईं इंडिया खे इहो
साईं जेम्स जॾहिं इंडिया खां आयो कचहरी मूंखे बि हिकिड़ी कचहरी नसीब थी, उन कचहरी में बि साईं सभिनी खे ॿुधायो इंडिया वारनि मूंखे चयो पई तव्हांखे पैसा था ॾियूं, ट्रेनिंग था ॾियूं था पंहिंजे माण्हू। त साईं हुनखे चयो छा चए ॾाढे असां किराए जा टटू आहियूं छा, असां तव्हांजा किराए जा कातिल थींदासीं या किराएदार थींदासीं या असां हिकु क़ौम आहियूं जेकॾहिं तव्हांखे असां सां मोहबत हमदर्दी आहे न, अक़वाम मुतहदा में बीह चओ त असांजे पाड़े में सॼी दुनिया खे तहज़ीब सेखारींदड़ क़ौम अहिड़ी बदतरीन ग़ुलामी जो शिकार आहे ऐं सॼी दुनिया हुन खिलाफ़ आवाज़ उथारे, पोइ असां चवंदासीं हा असांखे तव्हांजी मोरली सपोर्ट खपे जे आहियो था, इहो कॾहिं बि न कंदा। असांखे सपोर्ट तव्हांजी पैसनि हथियारनि जी कोन खपे। असांजी क़ौम जॾहिं पाण पंहिंजी आज़ादीअ जी वारसी करणु शुरू कई त सिंधी सुञा कोन्हनि, उहे हथियार नंढा हूंदा आहिनि कोन जा, पोइ माण्हू जो विढ़ंदा आहिनि, पोइ फीडल कास्ट उहे लफ़्ज़नि में त पथरनि सां जहाज़ किराईंदा आहिनि, हथनि सां टैंकुनि खे ऊंधो कंदा आहिनि। तो असांखे उहो साईं जंहिं सां चवंदो हो पंहिंजो किरदारु सुधारियो, किरदारु हिकिड़े दफ़े चई त तव्हांजो जीएसनि जो 17 सालनि जो हिकिड़ो नौजवान पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे इलाइक़े में हुनजो किरदारु ऐं उथवेठी अहिड़ी हुजणु खपे जो हुन ॻोठ जो 70 सालनि जो बुज़ुर्ग बि हुनखे हर सलाह मशवरे में घुराए। जॾहिं तव्हां पंहिंजो किरदारु अहिड़ो पैदा कंदव पोइ तव्हां माण्हुनि खे क़ौम खे छॾींदव, माण्हू तव्हां सां ईंदा ऐं 50 लख 1 करोड़ माण्हू तव्हां खे निकिरी अचनि, दुनिया जी कहिड़ी फ़ौज हुन ते गोली हलाईंदी। ॻाल्हि आहे पंहिंजे वतन जे पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजे आज़ाद ग़ुलामी जो अहसासु थी वियो आहे, विख विख ते ज़िलत जो अहसासु थियनि थो ऐं सम्झनि था त असांजा वॾी हशर आहे, असां माण्हू सम्झनि था ऐं माण्हू फ़क़ीर साईं मां बैरिया टाउन वारनि धरणे खां पोइ ही जेको कुझु सिंधी अवाम जो नौजवाननि जो जेको जज़्बो, जेको शऊर, जेका हिमत नज़र थी पई अचे न, जेका नज़र आई आहे ऐं जेको हींअर बि उभार आहे, इहो बिल्कुलु हीअं थो महसूसु कराए त असांजूं क़ौमी क़यादतूं असांजी सियासत पुठिते बीठी आहे, अवाम ऐं असांजो नौजवान घणो अॻिते आहे, असांखे डोड़ी कुझु बि पवंदो लॻे। ऐं यादि रखो मुंहिंजो हिन ॻाल्हि ते ईमान आहे त हाणे अवाम ऐं नौजवाननि जी इन हिमत वारे उन उभार वारी जेका स्पीड आहे न, जेको हुननि खे पुॼी हिननि सां गॾु हली सघियो, उनखे तारीख़ जी अमेदारी नसीब थींदी, या तारीख़ जी इज़त इहो एज़ाज़ु नसीब थींदो। बाक़ी ॿियो सभु तारीख़ जे धूड़ में धूड़ ठही वञिणो आहे सभु को। भले केरु हिन तहरीक खे इक़्तिदार जी सीढ़ी बनाइण जी कोशिशि करे, वोट घुरण जी कोशिशि करे, जेके वञनि रियासत ख़ुदि असां सम्झूं था त पीपुल्स पार्टीअ खे इस्तेमालु करे 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 हाणे सम्झनि था त माण्हुनि जी इज़त कोन्हे, हिकिड़ो ॿियो असांखे कुझु खपे वरी नओं छो त वरी असां पीपुल्स पार्टी सदाईं रियासत खे चए थी न त जे असां न त पोइ ही झंडनि वारा ऐं इन ते हू सॼी बार्गेनिंग कंदा की हाणे रियासत हुननि खे चए थी त जे तव्हां न हाणे असां ॿिया त तयारु कयूं, वेठा आहिनि बिना पघार बि कमु करण वारा वेठा आहिनि, थोरी पघार ते तव्हां खां थोरी पघार ते कमु करण वारा तयारु कयूं था पिया। असांखे सिर्फ़ु अहिड़नि क़ुवतुनि, अहिड़नि सोचुनि, अहिड़नि माण्हुनि ऐं अहिड़ियुनि क़यादतुनि, अहिड़ी सियासी पार्टियुनि जे इन्हनि हराम पाइनि खां इन जदोजहद हिन सॼे उभार खे ईअं हाईजेक थियण खां बचाइणो आहे ऐं उहो बचाइबो सिर्फ़ु अमल सां। अमल सभ खां वॾी ॻाल्हि आहे। बशीर कुरैशी ते दुनिया तनक़ीदूं कंदी पर हुनजो अमल सभिनी जो जवाबु हूंदो हो। बसि अमल जेको हूंदो आहे उहो जवाबु हूंदो आहे। साईं जीअं चवंदो मां कॾहिं पंहिंजे कंहिं बयान जी का वज़ाहत न कंदुसि, मुंहिंजी साबित कर, हुनखे ख़बर हुई न लोरी जित लॻो मुतू भोई आहियां, त उहो इहा साबित कदमी इहा तारीख़ में माण्हूअ खे वर्थ उहा ठाहींदी आहे न, वज़न त उहा ठाहींदी आहे न। साबित कदमी त आयो जिते आयो आहे हुन शइ सां सचाई सां आयो ऐं बीठा आहियो, पहाड़ चुनी वञनि तव्हां कोन था चुनो, इहा उहो जज़्बो पैदा करणो पवंदो। हिताई चयो आहे न मंझि मोहबत मच ॿाहिरि दूधा धूड़ सी छॾियाऊं चुरल ई कूड़ कुलखणो कच, अवगुण ओॾा न थिया गुण कयाऊं गच, जीअं सड़नि तीअं सच, जीअं सड़नि तीअं संडरा। क़ौमी कारकुन कीअं हुजणु खपे इन में पूरी क्राइटेरिया भिटाई ॿुधाई आहे। हू ॿाहिरां भले दुधड़ धूड़ नज़र अचनि, मिसकीन हुजनि, पोरियत हुजनि, जहिड़ा बि आहिनि, पर हुनजे अंदर में उन इश्क जो मच भरंदड़ हुजे। छॾियाऊं चुरल ई कूड़ कुलखण कच, उन्हनि पंहिंजे वजूद मां कूड़ कुलखण ठगी फ्रॉड ईअं पाण मां कढियो आहे। चाकूअ सां का शइ ईअं कटे, चुरल ईअं कटे ऐं कोरे अलॻि कबी आहे पाण खां। हुननि पंहिंजो पाण मां समूरा कूड़ कुलखण बुरायूं कढी कटे उछलाए फिटी कयूं। अवगुण ओॾा न थिया गुण कयाऊं गच, जेके बि असांजे समाज में अवगुण आहिनि हू उन्हनि जे वेझो न आहिनि, पर जेके गुण आहिनि उहे त हू वधी वधी उन्हनि खे हू पंहिंजो कंदा आहिनि, उहे पाण में पैदा कंदा आहिनि। पोइ हू एतिरा वज़नदार थींदा आहिनि जो जीअं सड़नि तीअं सच, जीअं सड़नि तीअं संडरा। जीअं
जीअं हू तकलीफ़ुनि में ईंदा तीअं हुननि जो सच वधीक ताक़तवर साबित थींदो, तीअं हुननि जी ॻाल्हि वधीक वज़नदार थींदी ऐं पंहिंजी जॻह ठाहींदी। ॿिए भेत में चओ अथई है बर अंगारनि बॾाई बरनि जे, अहिड़े कोयलनि जी क़िस्मत जेके ॿ दफ़ा रह बरनि। क़ौमी कारकुन असां क़ौमी कारकुन ईअं आहियूं कुझु सभु ग़रीब तबिके जा आहियूं। गुरबतूं मुसीबतूं तकलीफ़ूं ज़ाती ज़िंदगी जा अज़ाब, इस्पतालूं किचन स्कूल थाणूं ऐं कोर्टूं इन्हनि में फाथी पई आहे सॼी असांजी क़ौम। बोरची खाने अटे में फाथी पई आहे असांजी क़ौम, पटाटनि में तेल जी थैलीअ में। ही साम्राज्य ईअं ई कंदो आहे, क़ौमुनि खे नसलुनि खे पूरनि समाजनि खे टके जहिड़ो करे ॿिनि वेलनि जी मानी कमाइण जे लाइ उन में हलाक करे छॾियो हिननि खे, त हू बाक़ी ॿियनि मसइलनि लाइ छा उथंदा। पर तारीख़ इहो बि ॿुधाए थी त बुख जॾहिं बर्दाश्त जे इंतिहाउनि खां चढ़ी हलंदो आहे इंसानु, त पोइ बुख बम बणिजी वेंदी आहे। पोइ तारीख़ इहो ॿुधाए थी, मूंखे हिननि जे ऑफिसर चयो उते मूंखे चई त तव्हां छा था सम्झो, माना इहे त तव्हां किवलिन वांगुरु तव्हांखे मसइले से ॾींदासीं न। त मां चयो तव्हां खोड़ पढ़ंदा आहियो, फ्रांस जो इनकलाब खोड़ पढ़ियो अथव छा? ही माण्हू जॾहिं इज़त नफ़्स जी पंहिंजी इज़त नफ़्स मरंदे ॾिसी ॾिसी बर्दाश्त इंतिहाउनि खां गुज़रंदा आहिनि ऐं इहा बुख हुनजे पेट खां पोइ जॾहिं हुनजे दिमाग़ में वञी मां दाणो मचाईंदी आहे, त पोइ इहो अवाम ईअं उथंदो आहे जो हुकुमरान जा सिर गिलोटिननि ते हूंदा आहिनि। हुन फ्रांस में माण्हुनि सॼे हुकुमरान तबिके खे, बादशाहनि खे, अमीरनि खे हणी जा सिर गरम करे हुनजे पुतनि खे खाराइनि, जानवरनि खे वञी हुनजो गोश्त टुकड़ा टुकड़ा कटे उछलनि खाओ, राणनि खे, बादशाहनि खे, औलादनि खे। हुननि सां इहो मां हुनखे चयो तव्हांखे न आहे तारीख़, तव्हां न पढ़ी आया, तव्हां माण्हुनि खे जेतिरो इहो कंदव त नेठि हिकिड़ी हद खां पोइ उहो माण्हुनि जो जेको रिफ्लेक्ट वापसि थींदो उहो थियणु दुनिया में सोए उन्हनि जे हेॾी वॾी ताक़त हो, हेॾी वॾी फ़ौज हुई। क़ौमुनि जी आज़ादी खे या तब्दीली खे न रोके सघंदी आहे का बि फ़ौज, का बि ताक़त। मामिलो इहो आहे त असांखे सिर्फ़ु आज़ादीअ जी जदोजहद जो, आज़ादीअ जी उमंग ऐं तड़प जो वारिस थियणो आहे ऐं उन जे लाइ हाणे ॾींहुं राति हिकु करणो। वक़्तु अची वियो आहे उहो जंहिंमें असीं ॿारहें बचे हाणे जदोजहद में शामिल थियूं। बाक़ी साईं ॾाढी भली ॻाल्हि कई सवेल, त के चवंदा हुआ क़ौमी तरीक़े खुटी आहे, खुटी कीअं आहे। अॻे मां हिकिड़ो घर में, हाणे मुंहिंजा पुट, मुंहिंजी धीउ, मुंहिंजी ज़ाल, असां एतिरा वधिया आहियूं न, असीं वाक़ई क़ौमी तरीक़े खुटी कोन्हे, असीं वधिया आहियूं, असांजो जज़्बो वधियो आहे। तनज़ीमी तौर ते लात ते घटि वधायूं इहे थींदियूं रहंदियूं ऐं जदोजहद उहा शइ आहे, अमल उहा शइ आहे जेके तनज़ीमूं बि जुड़ी वेंदियूं आहिनि, उन दौरान ऑर्गेनाइज़ेशनूं बि ठही वेंदियूं आहिनि, वॾा ताक़तवर डिसिप्लिन क़ाइमु थी वेंदा आहिनि। नेल्सन मंडेला वारनि जी तनज़ीमूं, ANC हेॾी वॾी पार्टी हुई हुतां जी, पर उहो रुॻो गॾु थींदा हुआ, करारदादूं पास कराईंदा हुआ, हुकूमत खां मुतालबा कंदा हुआ, वरी खेलिया वेंदा हुआ। पोइ जॾहिं नौजवान उन्हनि वटि शामिल थिया, हिननि चयो यार ईअं त कुझु कोन्हे थियणो, हिन मेलो मचाइणो पवंदो, साम्हूं थियणो पवंदो, विढ़णो पवंदो, कि मुज़ाहिरो कयूं, पर पुलिस खे अॻुवाट लिखी था ॾियूं त बाबा असां न को अॻिते वधंदासीं, न को तव्हां अॻिते वधंदो, न तव्हां ढको हणंदो, न असां ढको हणंदासीं। त मंडेला चयो पंहिंजे दोस्तनि खे हे भले ईअं लिखी ॾियनि पोड़ा, पर पाण खे हिते झेड़ो करिणो आहे। ऐं पोइ हुननि त झेड़ो कराए वेंदो आवाम खे पुलिस सां इहे। ऐं जॾहिं उहो झेड़ो वधियो, मंडेला त 27 साल वञी जेल वेठो, 10 सालनि ताईं त हू सफ़ा हुननि मारे कुचले छॾियो हुनजी तरीक़े सभु खे। पर 10 सालनि खां पोइ वरी जीअं हाणे सोशल मीडिया जे दौर खां पोइ असांजे माण्हुनि जूं जदोजहदूं, कुर्बानियूं, किसा, ॻाल्हियूं, कमु सभु कुझु ज़ाहिर थो पियो थिए न, जेको ढकियो पियो, लिखियो पियो। साईं GM सां तारीख़ अलाए किथे किथे दज़ ॼमी पई हुन ते ॻोल्हे, हुतां हुतां ठंडे फूके खणी पूरी सिंध जी हिकिड़ी तस्वीर ठाहे असांजे साम्हूं रखी। हीअ सिंध आहे जंहिंजा हीरा आहिनि, जंहिंजा विलन ही आहिनि, जंहिंजी तारीख़ ई आहे, जंहिंजी तहज़ीब ई आहे, असीं ही आहियूं। इहो असांजे साम्हूं पेश कयो। न त उसूली तौर ते क़ौम पर जदीद क़ौम परस्ती जे बुनियाद ते साईं GM खां अॻु अलावा सूमरे पहिरियों माण्हू, माना असां चई सघूं था ईमानदारी सां त सिंध में जदीद क़ौम परस्ती वारी सियासत जो बुनियाद रखण वारो जेको बानी माण्हू हो शहीद अला बख़्श, जेको साईं बि चयो आहे। पोइ साईं बाद में उनजे सॼी उन जदोजहद जी वासी कई ऐं उनखे संवारे फिक्री, नज़रियाती तरह ऐं अमली तंज़ीमी तरह उनखे जेको साम्हूं आंदो उहो साईं GM सदा आंदो। अलाह बख़्श शख़्सी तौर ते उहो पार्लियामेंटी साज़नि जे ज़रिए कमु कयो पिए, पर उहो नुक़्ता नज़र ताक़तवर हो। ऐं उहो आख़िर ताईं आल मुस्लिम कॉन्फ्रेंस कहिड़ी असांखे कोन थो ॿुधाए तारीख़, बेटा चयो आहे ओरियां ई आड़ी मेड़े मोल में ख़बरूं, यानी कि असांजा हिते हिन दौर जा दानिश्वर आहिनि न, इहे उहे आहिनि जिन जे लाइ बेटा चयो आहे ओरियां ई आड़ी मेड़े मोल में ख़बरूं। इहे त वेझियूं वेझियूं हितां हुतां जूं ख़बरूं था ॿुधाइनि। सा तव्हां सुध न ॾींहुं
जिते वह वे थो करे उहा ख़बर ई न ॿुधाईंदा तव्हांखे जेका तव्हां ते क़यामत गुज़री आहे। जिते ही हालतूं दौर तव्हां सां वेधन थो पियो करे, जेको वे हुआ तव्हांजे लाइ, इहो तव्हांखे न ॿुधाईंदा। पीपुल्स पार्टी खे बि जबूरी सुवाल चवंदा। इहे दानिश्वरनि जी का अहमियत कोन्हे। दानिश्वर उहे आहिनि जेके अमली तौर ते पंहिंजे क़ौम जे दर्द में, ॾुख में, तकलीफ़ में, लट बाटे में गॾु आहिनि, उहो दानिश्वर आहे। असांजी नज़र में अहमद सोलंकी कोन्हे शाइर, फ़िराक हाले पुटु वॾो शाइर आहे हुन खां। असांजी नज़र में जुमन दर पदर वॾो माण्हू आहे। हुन जामी चांडियन हिननि सभिनी खां, नूरुद्दा जे शाइरीअ खां, हिननि खां सभिनी खां। मामिलो सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजो किरदारु अॼु ताईं असांखे इन शइ बार बार क़ौमी तहरीक जी सॼी जो में असांखे बार बार मुंहं में साम्हूं शइ इहा आई आहे। असां जेको ख़्वाब विरहायूं था, मां सोचींदो आहियां त हेॾे वॾे नज़रिए जी ॻाल्हि था कयूं असां। आज़ाद सिंध जंहिंमें सोशलिस्ट निज़ाम हुजे, जंहिंमें हर माण्हूअ खे पंहिंजो अझो रोज़गार जी पक, जंहिं हर माण्हूअ जी तालीम, सिहत, सभु कुझु हिकु ख़ूबसूरत मुआशिरो, जंहिंमें ज़िंदगी वाक़ई ज़िंदगी महसूसु थिए। ई छा त जीऊं था असां, ॻाल्हि था कयूं जीअड़ा ज़िंदगी असांखे दसे जीआरे। असीं ज़िंदगी कोन था गुज़ारियूं, आज़ाद क़ौमूं ज़िंदगी गुज़ारींदियूं। भिटाई हिकिड़ी रियासत जो जेको तसवुरु ॿुधायो आहे, न को राव ॾे में, न का झल न पल, न को टैक्स, न का बदमाशी, का झल न पल, हाणे विझनि आओ रे रोड़ियो रता गुल। अहिड़ी ख़ुशहाली जो ॻाल्हि न, गुल रोड़ियो था अचे माल खे खाराइनि। माण्हू पाण अमुल मुली रम मटड़ू माण्हू चहिरे में। हिकिड़े किताब में मूं पढ़ियो त सोयतूननि खां पोइ 30 सालनि खां पोइ मां वियो हुते घुमण, त मूंखे ईअं लॻो त हिकु हिकु माण्हूअ जो चहिरो एॾो सुहिणो, किथा अहिड़ा ॻाढ़ा, एॾी ख़ूबसूरती जो ईअं पियो लॻे त ॼण माण्हुनि खे हुन ॾिठो आहे। त मूंखे ईअं लॻो ॼण हिकु हिकु माण्हूअ खे गिटनि में सूअं जूं इंजेक्शन वयूं वयूं। इहे आज़ाद ऐं इंसाफ़ वारी रियासत जा माण्हू एॾा ख़ूबसूरत सुहिणा थींदा आहिनि न। ओभर यूबर स्कैंडिनेवियन जा वेलफेयर स्टेट्स जेके मुल्क आहिनि, फिनलैंड, न्यूज़ीलैंड, न्यूज़ीलैंड वारनि बग़ैर तार जे बिजली ठाहे वरिती आहे। क़ौमूं आज़ादु हूंदियूं त उहो सभु कुझु करे वठंदियूं। पोइ नेक्शे चयो त इंसान जी आख़िरी मंज़िल आर्ट हूंदी। साइंस वाइंस सभु कुझु इंतिहा थी वेंदो आज़ादियुनि खां पोइ माण्हू रुॻो आर्ट ॻोल्हींदा, सूंहं ॻोल्हींदा, ख़ूबसूरती ॻोल्हींदा। राग हूंदो, मुजस्मा साज़ी हूंदी, पेंटिंग हूंदी, शाइरी हूंदी, जेको मुंहिंजे दड़े में हुयो। संभारा जी रकासा हूंदी। माफ़ कजो, तमामु घणो टाइम वठी छॾियो हूं दोस्त। तो जदोजहद जारी हुजे। ऐं मां हिकिड़ो ॿियो ऐलान करणु थो चाहियां, 27 जून ते सिंध इंडिजीनियस राइट्स अलायंस जे तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सॾु आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी त बहरिया टाउन इहा एॾे जेका बि ज़रूरत हली आहे उहा सिंध इंडिजीनियस राइट्स अलायंस वारनि शुरू कई। ऐं उन्हनि जे ई सॾ ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें सिंध एक्शन कमेटी शरीक थी। ऐं 6 जून वारे प्रोग्राम जी उते मौजूदु सभिनी धुरनि हिमायत कई। ऐं उते इहो फ़ैसिलो थियो त 27 जून ते सॼी सिंध में मुज़ाहिरा थींदा, उनजी वरी सभु धुरियूं हिमायत कंदियूं। पोइ हाणे केरु करे थो या नथो करे, मूंखे त हैरत थी वञे। नवाज़ खान दौर जी पार्टी वारनि 27 तारीख़ ते उन्हनि को पाणी कॉन्फ्रेंस लाइ प्रोग्राम रखियो आहे। मां हिकिड़ो मैसेज कयो, मां हर माण्हू खे कुझु शर्म आहे हुजणु खपे। ज़रूरत हले थी पई ऐं इन दौर में बि असां अहिड़ियूं हरकतूं कयूं त पोइ माना असीं छा था पिया साबित कयूं, कंहिंजो कमु था कयूं असां। मां हिते वेठल सभिनी दोस्तनि खे अपील थो कयां त 27 जून ते इन ई बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु इन ई सिलसिले में जेके दोस्त जिते बि हुजनि महिरबानी करे एहतिजाज रिकॉर्ड कराइनि। इहा जदोजहद जारी हुजे, जंहिंजो बि सॾु हुजे। सिंध जे बाबति हाणे असांजो ॾिसंदासीं कोन त पार्टी कहिड़ी ॼायूं। हाणे त असांखे मेलो मचाइणो आहे। पोइ मेलो मचण खां पोइ जॾहिं उहो इम्तिहान शुरू थींदा त ख़बर पवंदी त केरु बीहे थो या केरु नथो बीहे। पोइ पाण छंड जी छाणी मां निकिरी सभु को सिधो थी बीहंदो। पोइ असां पाण तय करे वठंदासीं सभु को थी जुड़े कहिड़ी पाण ई जुड़ंदी। जेके आज़ादी पसंदि हूंदा, जेके तोड़ ते वञणु चाहींदा, उहे बि सिधा थी बीहंदा। जिन खे सॼी जदोजहद खे सीढ़ी बणाए इक़्तिदार ताईं पहुचणो आहे, उहे बि सिधा चिटा थी वेंदा। जदोजहद सभिनी शयुनि खे चिटो कंदी आहे। सभु दोस्त वधि में पाण खे जदोजहद लाइ तयारु कयो। ॻोठनि में कचहरियूं करायो, दोस्तनि खे भिटाई पढ़ायो, लतीफ़ जे नाले ते कचहरियूं करायो ऐं भिटाई जे इनकलाबी फ़लसफ़े खां माण्हुनि खे आगाह कयो। ऐं हर तरह सां तयारु थियो त जदोजहद जारी रहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, मूंखे एतिरी देरि तव्हां ॿुधो। तव्हां दोस्तनि एतिरी इज़त ॾिनी, साईं फ़क़ीर साईं सभिनी दोस्तनि जा
एहसान कुर्ब आबाद हुजो। सिकंदर खे सद सलाम, क़ौमी सलाम, सिंध जे सभिनी शहीदनि खे सलाम, सभिनी ज़रूरत कंदड़ क़ौमी कारकुननि खे सलाम, उन्हनि जी हिमतुनि खे सलाम। इहे हिमतूं सदा क़ाइमु रहनि, इहे असांखे तोड़ ताईं पहुचाईंदियूं। ताणनि मथे तोड़ ओरे कनि मां आसिरो, महिरबानी। ॻोठ वॾा भेलार राणीपुर भरिसां क़ौमी कारकुन सिकंदर भेलार जी वरसीअ वारे प्रोग्राम में क़ौमी तहरीक सां वाॻियल सीनियर अॻुवाण सैयद बशीर शाह जी तक़रीर ॿुधी रहिया हुआ। उमेद त हिन तक़रीर में अव्हांखे सिंध जी क़ौमी तहरीक ऐं दुनिया जूं मज़ाहमती तहरीकूं जिन जो शाह साहब ज़िक्र कयो आहे, ही तक़रीर अव्हां जी मालूमात में इज़ाफ़े जो बास बणी हूंदी। असांजी इहा ई कोशिशि रही आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खां अहिड़ा प्रोग्राम नशर कयूं जेके असांजे ॿुधंदड़नि जी मालूमात ऐं शऊर में इज़ाफ़ो आणे सघनि, जीअं पंहिंजे शऊरी सघ सां हू सिंध जे मसइलनि खे सम्झनि ऐं सिंध जे मसइलनि खे हल करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।